सीन सुन फरियाद पीरां दिया पीरा, मेरी अर्ज सुनी कन धर के हू। बेड़ा अड़िया मेरा विच कपरां दे, जिते मच न बहंदे डर के हू। शाह जीलानी महबूबे सुभानी, मेरी खबर लियो झट कर के हू। पीर जिन्हां दा मीरां बाहू, उहे कंधी लग दे तर के हू। तर्जुमो, ऐ सैयदना गौसे आज़म पीरान पीर, मुंहिंजो अर्ज़ फ़रियाद तवज्जो सां ॿुध। मुंहिंजो बेड़ो वहदत जे समुंड में अहिड़े हंधि कुननि में फासी पियो आहे, जिते मगर मछ बि डप में नथा वेहनि। ऐ शाह जीलानी महबूबे सुभानी, मुंहिंजी ख़बरगीरी जल्दी करियो। ऐ बाहू जंहिंजो पीर हज़रत मीरा आहे, उहे तरी वञी किनारे सां लॻनि था। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। महबूबे सुभानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी जी जहिड़ी ॻाल्हि कर, ओड़ी हक़ आहे। सुभान अल्लाह।